पाणी जिस्म जे लाइ इंतिहाई ज़रूरी हूंदो आहे। इहा ॻाल्हि त हर कंहिंखे ख़बर हूंदी, पर केतिरा ई माण्हू सवाल कंदा रहंदा आहिनि त छा राति जो सुम्हण खां पोइ सुबुह जो उथण सां ई नेराने पाणी पीअणु फ़ाइदेमंद साबित थी सघे थो? जंहिंजो जवाब आहे बिल्कुलु हा। इंसानी दिमाग़ जो 73% हिसो पाणीअ ते मुश्तमिल हूंदो आहे। जिस्म में पाणीअ जो घुर्बल मिक़दार दिमाग़ी सरगर्मियुनि जे लाइ तमामु ज़रूरी आहे। नेराने हिकु गिलास पाणी पीअणु ॾींहं जी शुरूआत जे हवाले सां सुठो सौण साबित थींदो। जिस्म में पाणीअ जी खोट जी सभ खां वॾी निशानियुनि मां हिकु तवानाईअ जी खोट जो अहसासु आहे। इन जो सबबु इहो आहे त पाणी जिस्म में दिमाग़ी बहितरीअ लाइ मदद ॾींदो आहे। अहिड़ी रीति इहो मिज़ाज खे बरक़रार रखण जे लाइ बि ज़रूरी आहे। सॼी राति पाणी न पीअण खां पोइ नेराने पाणी पीअण सां जिस्म खे वॾे पैमाने ते हाकारी झटको लॻंदो आहे, जंहिंसां दिमाग़ी तौर फुर्ती, चुस्ती ऐं तवानाईअ जी सतह में वाधि थींदी आहे। 6 खां 8 कलाकनि ताईं घणी निंड खां पोइ जिस्म घणी देर ताईं पाणीअ खां परे रहंदो आहे। उथण सां ई 1 या 2 गिलास पाणी पीअणु जिस्म खे फौरी तौर ते रिहाइड्रेट करण में मदद ॾियण जो सुठो तरीक़ो आहे। सिहत जे माहिरनि मूजिबि कुझु माण्हू नेराने चांहि या कॉफ़ी पीअण खे तरजीह ॾींदा आहिनि, जेको एंटीऑक्सीडेंट खे हासिल करण जो बहितरीनु ज़रियो आहे, पर जिस्म में पाणीअ जी खोट पूरी नाहे थींदी। नेराने पाणी पीअण जी आदत मेटाबॉलिज़्म खे बहितर बणाईंदी आहे ऐं थोल जो ख़तरो घटिजी वेंदो आहे। जेकॾहिं नेराने 1 या 2 गिलास हल्के गरम पाणीअ जा पीता वञनि त इहो पेट जी चर्बीअ खे ॻारण में बि वॾो मददगार साबित थींदो। निंड दौरान जिस्म अंदरी ख़राबियुनि जी मरम्मत ऐं रिकवरी कंदो रहंदो आहे। सुबुह जो नेराने पाणी पीअण सां दिफ़ाई निज़ाम जे लाइ ज़हरीले मादनि खे कढण वारे अमल में तेज़ी ईंदी आहे। दिमाग़ खे छॾे करे बि जिस्म जा केतिरा ई हिसा जहिड़ोकि दिलि, गुर्दनि ऐं फिफड़नि जे लाइ बि पाणी तमामु ज़रूरी हूंदो आहे।